सुप्रीम कोर्ट पंजाब में इलेक्शन ट्रिब्यूनल बाबत लाहौर हाईकोर्ट जो फ़ैसिलो कलदम करार ॾेई छॾियो। लाहौर हाईकोर्ट जे 8 हाज़िर सर्विस जजिस जो इलेक्शन ट्रिब्यूनल तौर मुक़ररी बि कलदम करार। इलेक्शन कमीशन जे लाहौर हाईकोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील मंज़ूर। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साहब मुख़्तसर फ़ैसिलो पढ़ी ॿुधायो। अदालत जो चवणु आहे त जॾहिं इलेक्शन कमीशन ऐं लाहौर हाईकोर्ट विच में मामला तइ थी चुका आहिनि त पोइ अहिड़नि फ़ैसिलनि जी ज़रूरत ई न आहे। इहा मुशावरत अॻु थी वञे हा त बहितर हो। अदालत फ़ैसिले में वधीक चयो आहे त आइनी इदारनि में बतरफ़ी एहतराम जो रिश्तो हुजणु घुरिजे। अवामी इदारनि में वेठल माण्हुनि मां इहा ई तवक़ा करे सघिजे थो। अदालती फ़ैसिले में इहो बि चयो वियो आहे त लाहौर हाईकोर्ट जे सिंगल बेंच जे फ़ैसिले खे अदालती मिसाल तौरु पेश नथो करे सघिजे। चीफ जस्टिस जे सरबराही में 5 रुकनी लॉर्जर बेंच 24 सेप्टेम्बर ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। जस्टिस अमीनुद्दीन, जस्टिस जमाल मंदुखैल, जस्टिस नईम अख्तर अफ़गान ऐं जस्टिस अकील अब्बासी लॉर्जर बेंच में शामिल हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।